अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मया फ़ौज़ एजाज़। धरती टीवी न्यूज़ सत पारां सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जूं लख वाधायूं। वक़्तु थियो आहे हेडलाइन। मुल्क भर में ईद उल फितर सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। फैसल मस्जिद इस्लामाबाद, बादशाही मस्जिद लाहौर, मेमन मस्जिद कराची समेत ॿियनि शहरनि जे मस्जिदनि ऐं ईदगाहनि में ईद निमाज़ जा वॾा मेड़ाका। मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं। अहम हंधनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। आलमानी ख़तीबनि तरफ़ां ईद उल फितर जी अहमियत ते रोशनी विधी वई। समाज जी बहितरीअ लाइ पंहिंजो रवैयो सुधारण ऐं पंहिंजनि सां सुठे नमूने पेश अचण ते ज़ोर ॾिनो वियो। सदर आरिफ अलवी ईद निमाज़ फैसल मस्जिद इस्लामाबाद में अदा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईद लाहौर में मल्हाए रहियो आहे। सेनेट चेयरमैन सादिक संजराणी ईद कोयटा में ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान ईद निमाज़ पंहिंजे आबाणे इलाइक़े डेरा इस्माइल खान में अदा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां क़ौम खे ईद जूं वाधायूं। संदसि चवणु आहे त शाल इहा ईद पाकिस्तान जे अवाम खे ॾुखियाईनि खां छुटकारो ॾियारे। मुल्क शदीद माशी मुश्किलातुनि जे घेरे में आहे। घबराइण जी ज़रूरत नाहे। हुकूमत मसइलनि जे हल लाइ का बि कसर न छॾींदी। जल्द क़ौम सां मुख़ातिब थी मसइलनि बाबति आगाह कंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ईद पंहिंजे आबाणे शहर नाबशा में मल्हाए रहियो आहे। ईद निमाज़ खां पोइ ज़रदारी हाउस नाबशा में मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त थोरी घणी ॾुखियाई थिए थी पर हक़ जी सोभ थींदी आहे। 50% कामयाबी मिली चुकी आहे। अञा बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां बि खटिणो आहे। सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में ईद जा इज्तिमा थिया। अमन अमान ऐं तरक़ीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। मस्जिदनि ऐं इमाम बारगाहनि खे सींगारियो वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया।